दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे हुकुम ते डिप्टी कमिश्नर दादू, असिस्टेंट कमिश्नर दादू जी हिदायत ऐं चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी पीर दानिश जी हिदायत ते म्यूनिसिपल अमलदारनि तरफ़ां हद दख़लियूं ख़त्म करण लाइ दुकान अॻियां 3 फुट जा पटा कढिया विया। राति जे वक़्ति म्यूनिसिपल जी एंटी इंक्रोचमेंट जी इंचार्ज इफ्तिखार अहमद अबड़ो, गुलाम अब्बास सियाल, सजाद अली जोगरो, गुलाम मुस्तफ़ा चांडियो, निसार अहमद पंवर, अहमद अली मल्हा ऐं ॿियनि जी निगरानी में 3 फुट ताईं पटा कढिया पिया वञनि। सुप्रीम कोर्ट डिप्टी कमिश्नर दादू, असिस्टेंट कमिश्नर दादू ऐं चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी पीर दानिश जे हुकुम ते दुकान अॻियां 3 फुट जा पटा कढिया था वञनि। इंचार्ज इफ्तिखार अहमद अबड़ो, हाणे अगर को दुकानदार हिन पटे अॻियां इंक्रोचमेंट कयो त सामान ज़ब्त कयो वेंदो। इंचार्ज इफ्तिखार अहमद अबड़ो, असांखे बाला ऑफिसरनि जो हुकुम थियल आहे त को दुकानदार केॾो बि बासर हुजे, अगर हद दख़ली करे त उन ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। म्यूनिसिपल कमेटी जे इंक्रोचमेंट टीम जी विज़िट दुकानदारनि पारां राति वारी कयल मां हदबंदी जे भरपूर मोट ॾिसण में आई ऐं दुकानदार म्यूनिसिपल कमेटी जे कयल हदबंदियुनि ते नज़र आया ऐं दुकानदारनि म्यूनिसिपल कमेटी जे इन कम खे साराहियो वियो।